कांजीराम मील बाकी मोथन दोस्त असांजो इहो गुज़ारिश थो करे त अची पंहिंजी ख़्याल गुज़ार करे कांजीराम मील सूरन सांजा पूरन वाली आया सुखन जी सही चले के आउं प्यास जेकस आउं व्यास का गुरी गुंजर वलजी सभी की मेरी तरफा अखमोजी यो मुझे दोस्त आला निगारी तमाम सुठी कोशिश है जैं के वॾे लेखक ऐं शाइर ओम प्रकाश वाल्मीकि जी आत्मकथा जो तर्जुमो कयो आहे ऐं हुन में खोड़ सारियूं जेके आबितियूं ॿुधायूं आहिनि तमामु सुठा हिते सिंध जा अदीब लेखक पाड़ू वेठल आहिनि तंहिंजे करे वधीक टाइम कोन वठंदुसि आउं पंहिंजी आबिती ॿी हिकिड़ो जीअं मूंखे हिंदू चयो थो वञे हालांकि इहो फ़ैसिलो मुंहिंजो कोन आहे मूंखे इहो फ़ैसिलो खणियो वियो आहे पोइ उन सुञाण जे करे जेको मूं थोरो घणो मूंखे लोड़ियो उन में आउं 8वीं क्लास जो शागिर्द हुजां स्कूल में जी रिसेस जे टाइम ते मूं चणा खाधा ही गाॾी वारा हूंदा स्कूल जे अॻियां बीठल हूंदा चणा खाइण खां पोइ ॿियो छोकिरो हुजे उहो हुजे ॿियो बेगवाड़ो हुजे हुनखे चणा खाधा था मूंखे पोइ गाॾी वारा सुञाता भई हुनखे चयो आहे बर्तन धोइजे मुंहिंजी भई हिन भरा तो हिन छोकिरे जो खाधा उन खां तो बर्तन कोन था थियनि ख़बर कोन्हे केरु आहे हिकु ॿी आहे ऐं पोइ मजबूरन उहो न त हालांकि गाॾी वारो पाण धोईंदो आहे पोइ असांजे अॻियां उहे बर्तन असां टिनी खे धोइणा पिया छा शागिर्द हुआसीं मरामत न पिया करे सघियासीं ऐं पोइ असांजे अॻियां उहे प्लेटूं अलॻि करे रखी छॾियूं त ही वरी को ॿियो तव्हांजी ज़ात सां लाॻापियल ईंदो या तव्हांजी क्लास जो माण्हू ईंदो त उहे वरी हुन में खाईंदा मैट्रिक जो आउं चैन थो ॾियां आउं स्कूल में पोजीशन होल्डर हुजां जॾहिं मूंखे स्टेज ते प्राइज़ जे लाइ सॾु कयो वियो त मूंखे जीअं स्टेज ते सॾु थियो होॾां अज़ान लॻी निमाज़ जो टाइम थियो त हेडमास्टर जे प्राइज़ पे ॾिनो उन मूंखे हथु मिलाइण खां इनकार कयो हालांकि मूं हथु अॻिते कयो मूंखे चई न आउं हथु कोन थो मिलाए छाकाणि त आउं निमाज़ ते वञा पियो निमाज़ पढ़णु तंहिंजे करे तुंहिंजो प्राइज़ ई पियो आहे ऐं खणी वेंदुसि हींअर ही जदीद दौर में असांजे डिस्ट्रिक्ट ॿार सांगड़ जंहिंजी ॿार जी कैंटीन ते तमामु सुहिणे अखरनि में प्रिंटेड थी लिखायो ते चिपकायो वियो आहे त हिते शेड्यूल कास्ट जे ज़ातियुनि जे लाइ अलॻि खां बर्तन जो बंदोबस्तु ऐं हालांकि उते हिंदू जाति जो असांजा ॿार जा सदर बि रहिया ॿिया खोड़ सारा असां सेशन जे जेके दरख़्वास्त ॾिनी पर उन ते वरी जेके मज़हबी धुरियूं गोड़ कयो वियो आहे असांजी एप्लीकेशन हुआ डिसमिस थी वई हुई सेशन वञा तंहिंजे करे समाज में ही मनु समृद्धि ही ख़ासि तौर ते मज़हब जे हवाले सां बि घणी क्लास जो फ़र्क़ु आहे हालांकि जिते बि मज़हब मज़बूत थियो आहे उते इंसान कमज़ोर थियो आहे हीणा तबका कमज़ोर थिया आहिनि मज़हबी अक़लियतूं कमज़ोर थियूं आहिनि धर्म जे हवाले सां हालांकि सॉरी असांजा मज़हब जा ठेकेदार जेके ख़ासि तौर ते ब्राह्मण चयो थो वञे उनजी अक्सरियत वॾा हरामी ऐं उते असांजो माइट हिकिड़ो वियो उते गंगा जी करणु भारत हू चए पियो त असांखे उते वेंजारनि जे लाइ जीअं असांजो टोलो कोली भीड़ में वेंजार आहे बाबा असांजे टोले में रखियल आहे हाणे हिननि खे जॾहिं वेंजार न बाबा असांजे उते सनानु करण लाइ न जाइ अलॻि मखसूस थियल आहे ऐं मंदरनि में बि मखसूस या ख़ासि जाइ चइजे या ख़ासि हिसो मंदर जो हूंदो आहे उते उहो शेड्यूल कास्ट चइजे या दलित कम्यूनिटी जा माण्हू चइजे उन्हनि खे उते नथो वञे ॾिनो हिते लाल मंदर में असांजो को माइट गुज़ारियो ॾींहं ते जेका फ्यूनरल जी जेका सेरेमनी थींदी आहे असां चयो वञे मंदर में असीं कंदासीं क्रियाक्रम जी जेका रस्म थींदी आहे हुननि चयो तव्हांजे लाइ हिते इजाज़त न आहे ही सिर्फ़ु वाणी जे लाइ आहे ऐं जेके ॿियूं जेके अपर कास्ट चयो थो वञे सो कास्ट हुननि जे लाइ आहे तव्हांजे लाइ हिन मंदर में इजाज़त नथी मिली सघे पोइ वरी जदोजहद खां पोइ वरी मुश्किल सां पोइ इहा मिली तंहिंजे करे असांखे तइलीम जेसि ताईं असीं मयारी तइलीम हासिल न कंदासीं ऐं जेसि ताईं असांखे 21 सदी में फ़रसूदा जेको सिलेबस पढ़ायो वेंदो जिते वधि में वधि असांखे हुन में नफ़रत सेखारी वञे थी हाणे प्राइमरी क्लास में लिखियल आहे त बाबा मुस्लमान कॾहिं कूड़ कोन ॻाल्हाईंदो पोइ माना 80 जा सभु कूड़ा आयो हाणे को ॿार खे पढ़ायो थो वञे त मुस्लमान कूड़ कोन ॻाल्हाईंदो हूंदो
पर उन्हनि हम के ॻाल्हाईंदा न कि असांजे टोले में ॻाल्हाईंदा न पर हाणे हिकिड़ो लेबल इहो आहे या पढ़ायो थो वञे ॿारनि खे त इहो हाणे इहो सिलेबस जॾहिं असीं पढ़ंदासीं त जॾहिं उहो ॿार अॻिते हली सां छा थींदो। मूं पंहिंजे ॿार खे कंहिं प्राइवेट स्कूल में दाख़िल करायो मुंहिंजे हॉस्टल में त उते सभिनी खे चयो वेंदो उहा सभु निमाज़ पढ़नि सभिनी इहा ड्यूटी में शुमार पवंदी जेका कैंट स्कूल आहे आदमी जी छोरो आहे। हाणे उते रिहाइश वारो नानसूर छोकिरो रिहाइश मंदिर मुंहिंजो पुटु हुयो जॾहिं हू अंदरि न ईंदो निमाज़ पढ़ण त वापसि ईंदो त ॿार मूंखे एतिरियूं ठठोलियूं कंदा हुआ पोइ मजबूर थी हुनखे उतां खां हुन स्कूल में पढ़ाई अध में छॾणी पई ऐं वापसि आयो वरी ॿी स्कूल में दाख़िल करायो। तंहिंजे करे असांखे जेसिताईं बुनियादी तब्दीलियूं न ईंदियूं असांखे लिखे भई छा जी ज़रूरत आहे लिखे थो जो मज़हब छा आहे सर्टिफिकेट अरे बाबा छॾियो मज़हब असांजो इहो मड़ियल मज़हब छॾे ॾियो असांजो सरनेम जेको जो लिखी छॾियो कि हाणे इहा शुरूआत उतां खां थिए थी ऐं उन में जेसिताईं बाशऊर घुरियूं बाशऊर को डिग्री सां न आहे बाशऊर की सोच है जंहिंजी सोच इंसान जे भले जी सोच जो बाशऊर आहे ऐं मुझे पीएचडी होल्डर है जेकॾहिं बरबरास कंदो हुजे त उन जी भाषा तो नथो चई सघे। तंहिंजे करे तव्हांखे जेसिताईं बुनियादी तइलीम क्वालिटी एजुकेशन पंहिंजे औलाद खे न ॾींदो ऐं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम न कराईंदो जंहिंमें माण्हुनि खे शौर मिले जंहिंमें माण्हुनि खे जागृता मिले जंहिंमें माण्हू हिक ॿिए खे जेको ऑन कनि ग़रीब हिने जी मदद लाइ उहो मिस्किन माण्हू बेसहारा जो साथी न बणंदो उस ताईं कॾहिं तब्दील न ईंदी। महिरबानी करे